तो फैमिली कानून पाकिस्तान में मतलब कहिड़ा कहिड़ा आहिनि? बिस्मिल्लाह रहमान वॾी महिरबानी आहे। मौक़ो ॾिनो त सिंध जे माण्हुनि सां सिंध समेत पूरे पाकिस्तान पूरी दुनिया जे माण्हुनि सां इंटरेक्शन करे सघिजे। फैमिली कानून जॾहिं पाकिस्तान ठहण खां पहिरियां ऐं बाद में तमामु घणा कानून ठहिया, वरी उनमें अमेंडमेंट थी ऐं आख़िरी जेका अमेंडमेंट जनरल परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में थी इन फैमिली कानूननि में। फैमिली कानून मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां आहिनि। हिकिड़ा औरत जे ज़ाविये खां आहिनि कि औरत जा जेके आहिनि उहे फैमिली में ख़ानदान में उन्हनि जा हक़ कहिड़ा आहिनि, उहा अज़दवाजी ज़िंदगी खां पहिरियों जी ऐं बाद जा जेके हक़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि। उन खां पोइ जॾहिं उहा औरत उन निकाह में उन जेको सोशल कॉन्ट्रेक्ट में इन थी वञे थी त उन खां पोइ मर्द जा कहिड़ा हक़ आहिनि। अमूमन असां औरतुनि जे हक़नि ते त ॻाल्हाईंदा आहियूं, पर अॼु मर्दनि जे हक़नि ते बि ॻाल्हाईंदा आहियूं, उन्हनि जा कहिड़ा राइट्स आहिनि। उन खां पोइ जॾहिं उन्हनि ॿई औरत ऐं मर्द जॾहिं शादीशुदा ज़िंदगी गुज़ारीनि था ऐं उनजो औलाद थिए थो त उन औलाद जी जेका उहा रिस्पॉन्सिबिलिटी कंहिं ते आहे ऐं ऑब्लिगेशन्स छा आहिनि, उन औलाद खे मेंटेन करणु ऐं उन औलाद जी जेके नशोनुमा करण जो जेको तरीक़ेकार आहे या उन जी राइट्स आहिनि उहे कहिड़े नमूने कानून में डिफाइन थियल आहिनि। वरी जॾहिं उहे तव्हांजा वालदेन असांजा वालदेन या असां ओल्ड एज में वञूं था त उन ओल्ड एज जा जेके उन कानून छा आहिनि, जेकॾहिं ओल्ड एज में वञण खां पोइ पेरेंटेज जेके लॉज़ आहिनि उहे छा आहिनि। त ओवरऑल हिकु फैमिली कानून तमामु वॾो आहे। ऐं अज़रा हिकिड़ी ॿी शइ तव्हांजे ख़िदमत में रखणु चाहींदुसि त अगरि फैक्ट्स एंड फिगर्स जी ॻाल्हि कयूं पूरे पाकिस्तान में जेका हिकु पोएं साल जी 2023 जी, त सभ खां वधीक जेके केसिस रिपोर्ट थिया आहिनि माण्हुनि जे ज़हननि में हूंदो आहे त शायदि सिविल नेचर जे केसिस रिपोर्ट थिया आहिनि, क्रिमिनल केसिस रिपोर्ट थिया आहिनि। सभ खां वधीक जेके केसिस आहिनि उहे फैमिली कोर्ट्स में रिपोर्ट थिया आहिनि। ऐं फैमिली कोर्ट्स में अगरि तव्हांजी क्रिमिनल केसिस जो रेशियो हिकु कोर्ट में अगरि फ़र्ज़ु कयो 500 केसिस रिपोर्ट थिया आहिनि त उन जे मुक़ाबले में फैमिली कोर्ट में 5000 केस रिपोर्ट थिया आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी शइ जेका तव्हांजी ख़िदमत में रखणु चाहींदुसि, छाकाणि जो रूरल इलाइक़नि में सिंध जे ॿहिराड़ी जे इलाइक़नि में तव्हां या असांखे घणो ॾिठो वञे थो त सभ खां वधीक इहे केसिस जेके आहिनि उहे उथनि या उहे केसिस जे कॉज़ ऑफ एक्शन आहे उहो सिंध जी जेका रूरल आबादी आहे या सिंध जी जेका उतां ई थियनि था, पर उहे रिपोर्ट कोन था थियनि। रिपोर्ट छा था थियनि, जेके कॉस्मोपॉलिटन शहर में केसिस आहिनि उहे रिपोर्ट थियनि था। पर जेकॾहिं उहे रिपोर्ट थियणु शुरू थियनि सिंध जे ॿहिराड़ी जे इलाइक़नि में, सिंध जे शहरनि ॿियनि शहरनि में अगरि केसिस रिपोर्ट थियनि त इहे 5000 जेके केसिस तव्हांखे मां हिकिड़ो रेशो ॿुधायो उहो 50000 थींदो। छाकाणि जो उते केसिस तमामु घणा आहिनि। डोमेस्टिक वायलेंस जो शिकार सिंध जी ॿहिराड़ी जी औरतूं तमामु घणियूं थियनि थियूं। सिंध जी ॿहिराड़ी जी औरतुनि खे जेके जाइज़ हक़ आहिनि उहे कोन था मिलनि, पर उहो दॿायो वञे थो त भई पीउ जी इज़त आहे, भाउ जी इज़त आहे, फलां जी इज़त आहे। उन रिस्पेक्ट जे चकर में ऐं उन परदे रखण जे चकर में जेको आहे उहो उनजी रिपोर्ट नथा थियनि। अदरवाइज़ उते बि केसिस तमामु घणा रिपोर्ट थियनि था। ऐं फैमिली कानून तमामु घणो अहमियत जो आमिल आहे। फैमिली कानून जे तहत अगरि का बि एप्लीकेशन पिटीशन का दाख़िल थिए थी त उहा विदिन 6 months इट इज़ द डायरेक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट एज़ पर का लॉ एज़ वेल कि विदिन 6 months उन्हनि खे डिस्पोज़ ऑफ करिणो आहे उहो केस जेको फैमिली कानून में अचे थो। अगरि ड्यू सर्कमस्टेंसिस आहिनि त उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर उन ऐं इन ते बि डिस्कस कंदासीं त जेकॾहिं सेपरेशन थिए थी कंहिं औरत ऐं मर्द जे विच में। जीअं तव्हां ॻाल्हि कई थोरी देरि पहिरियां त असां अॼु औरतुनि जी त ॻाल्हि कंदा आहियूं, पर असां मर्दनि जी बि ॻाल्हि कयूं था। पर ओवरऑल जेका बि तव्हां ॻाल्हि असांखे ॿुधाई त हिन में औरत ई मज़लूम नज़र अचे थी। जीअं तव्हां चओ त औरत जा हक़ जेके आहिनि उहे दॿाया वञनि था। कॾहिं भाउ जे लाइ क़ुर्बानी ॾींदी, कॾहिं पीउ लाइ ॾींदी, कॾहिं मुड़ुस लाइ ॾींदी, त वीचारी आहे त औरत ई माना पीड़िजी त औरत थी। पर जॾहिं मां इहो हाणे तव्हांजी ॻाल्हि कटींदसि त इंटीरियर साइड में जेके दॿियल आहिनि न उहो इन करे आहिनि उते तालीम न आहे उन्हनि वटि, उन्हनि खे उहो शऊर न ॾिनो वियो। छो त हुननि खे इहा सोच सम्झ न हूंदी आहे त काॾे वञणु खपे, कंहिंसां ॻाल्हाइणु खपे, उहे बसि बर्दाश्त कंदियूं आहिनि। सही जेके बि ऐं पढ़ियल लिखियल जेके आहिनि उन्हनि जी लाइफ में अहिड़ा माना क्राइसिस ईंदा आहिनि। पोइ हो जीअं हाणे तव्हां ॾिसो था थींदो आहे माना ख़ासि करे त डाइवोर्स जा केॾा केसिस आहिनि, ॿारनि जा, ॿी शादी जा मसइला आहिनि,
प्रॉपर्टीज़ जा मसला आहिनि, इहे मसला आहिनि न, पोइ इन्हनि जे करे जेके आहे न तालीम जिन खे आहे न त उहो अॻिते मतिलबु पंहिंजो पाण में स्टेप खणी सघनि थियूं, उहे जेके असांजूं भेणूं आहिनि।